नाज़रीन तालपुर वडा खां ख़बर शामिल कंदा आहियूं त टालपुर वडा वेझो दरिया खान ख़ासि के रेडियो ताब ते महबूब नाथ ख़्वान शाहनवाज़ ख़ासि केली ऐं सहकारिन पारां सालियानो अज़ीमुन शान कुर्ब कचहरी प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे नानारे नाथ ख़्वान ऐं शाइर अब्दुरहीम अज़मी लाइ एज़ाज़ी पग पोशी जो एतमाम कयो वियो। इन प्रोग्राम में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां शाइरनि, अदीबनि, नात ख़्वाननि ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ महिमाननि शिरकत कई। आज़मी साहब जी सदारत में थियल हिन प्रोग्राम में सुजान शाइर मोहम्मद आलम वीसर बैक टू दिल मुराद शरब, हाफ़िज़ मंजूर अहमद मलिक, रियाज़ महमूद मुस्तफ़ाई, अब्दुर्रज़ाक़ फास्केली ऐं सुगर मोहम्मद अरीफ़ चमा जन शरीक थिया। जॾहिं त नात ख़्वाननि ऐं महिमाननि जे सत में हमदो अनात एडिटर मोहतरम ज़ीशान क़ासमी, वक़ार अहमद वीसर, मोहम्मद अमीन मर्दीदानो, मुबारक अली ख़ासकेली ऐं बाई खान मरी, शौकत अली ओटो, अमजद ढूणिगो, अलीगुर ख़ातरी, हाफ़िज़ दिलकार राजपर, फ़कीर एजाज़ अली राजपर, सूफ़ी हबीबुल्लाह चमा, ताहिर चन्ना ऑपरेटर, अता मोहम्मद वीसर, हाफ़िज़ अख्तियार अली उजन, उस्ताद हावी बख्श फुल, फ़कीर नूर हसन शर ऐं ॿिया केतिरा ई शामिल हुआ।